थी गया बीमार बच्चे लाल सर थी गया बीमार बच्चे लाल सर पानी कितो मैं को पुत्र पानी कितो मैं को पुत्र मिलता नहीं قال رسول الله صلى الله عليه وسلم حسين مني وانا من الحسين नबी खुदा के नवासे मोहम्मद मुस्तफ़ा के नवासे ज़हरा के लाल फरमाए हुए तो हुसैन मुँह में जाए माँ हुसैन में जाए अज ये आज़ादारी इमाम हुसैन प्यारे गोठ का शुरू थी है जेका ये मुख्तलिफ इमाम बार हलंदे हलंदे आखिरी हुई इन प्यारे गोठ में थी नहर थी मरकज़ी जलूस गोड़ शहरों खजा लवाड़ी मां निकिरंदो आहे हर साल ऐं जेको मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदो हींअर असां फुलबगदा तां निकिता आहियूं हीअ शुगर मिल साइड ते असां निकिरी चुका आहियूं ऐं हिन खां थींदो जुम्मू खान जलालानी उन खां रेसली निज़ामाणी उन खां मरकज़ी गोठ वरी प्यारो खान जलालानी गोठ प्यारो खान जलालानी का बरामद जो काफ़िलो ये जलूस मुख़्तलिफ़ इमामनि खां थींदो गोठ बचस्तान ख़ासि करे पहुता आहियूं अल्हम्दुलिल्लाह असां हमेशह लबैक या हुसैन कयो हमेशह लबैक या हुसैन रहंदा ही शहीद करबला जो गम 1400 साल का हलंदो रहंदो इंशाअल्लाह क़यामत में हलंदो रहंदो हर जंग हर मुल्क में आज़ादारी सैयद शुदा हलंदी रहंदी गर्मी जे सर्दी जे गम धमाका जन कुछ भी जन में आज़ादारी हलंदी रहंदी